नौज़ी सिंध एम्प्लॉइज़ अलायंस के मरकज़ी सॾ ते ॿियनि शहरनि जियां सकरनि में भी सरकारी मुलाज़िमनि पारां कम छॾ हड़ताल करे मुज़ाहिरो कयो वियो आहे। तफ़सील ॾेई रहियो आहे रज़ा मोहम्मद सियाल। जी रज़ा मोहम्मद, छा तफ़सील आहिनि? ये बिल्कुल सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते अॼु करण में ॿिए ॾींहुं बि सिंधी जेके सिंध गवर्नमेंट जा इदारा आहिनि उन्हनि में कलम छॾ हड़ताल कई वई, जंहिंमें गर्ल्स कॉलेज सकरंड, गर्ल्स बॉयज़ हाई स्कूल, लेडीज़ बॉयज़ हाई स्कूल या जेके बि इदारा आहिनि, तहलका एजुकेशन ऑफिस आहे, उते बिल्कुलु मुकमल कमु बंदि रहियो ऐं उते जेके आपका वारनि जा मुलाज़िम उन तनज़ीम जा एहतजाज करे रहिया, उन्हनि जो चवणु हो त जेसि ताईं असांजा मुतालबा नथा मञा वञनि त ही एहतजाज जारी रहंदो 27 तारीख़ ताईं। जेकॾहिं न 27 खां पोइ 6 तारीख़ ते असां बिलावल हाउस कराची जे आॾो लखे माण्हू एहतजाजी करणु वणंदा। जी रज़ा मोहम्मद, तव्हांजी महिरबानी।